أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. من ذا الذي يقرض الله قرضا حسنا فيضاعفه له أضعافا كثيرة والله يقبض ويبسط وإليه ترجعون. صدق الله العلي العظيم. درود الشريف پڑھو. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. अल्लाह तबारक व ताला जा तमाम असांजे मथां अहिड़ा घणा करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तमाम असांखे इशा जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुरान पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुरान जे महफ़िल में विहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व ताला पंहिंजे जान जो नज़रानो पेश करण जे मुतालिक़ बयानु फरमायो त अल्लाह जे रस्ते में मैदान जिहाद में जॾहिं तव्हांखे बीहण जो हुकुम हुजे त मौत जे डप खां भॼी न वञिजो ऐं वरी जेकॾहिं कंहिं जॻह ते बीमारी या को वबाई मर्ज़ हुजे उतां बि मौत जे डप जे करे भॼी न वञिजो। हा अलबत अल्लाह जे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो हो जंहिं जॻह ते वबा या मुसीबत अची वञे उन जॻह खां माण्हू मुंतकिल न थिए हिन जे करे त मथां मौत अची वञे न मौत उते बि ईंदो ऐं ॿाहिरियां माण्हू बि उते न अचनि हीअ बि उते न वञे। छो हितां आम माण्हू तासुर वठंदा आहिनि त ॾिसो बीमारियूं विचड़ंदड़ आहिनि इन जे करे मनो कयो वियो आहे त बाबा जंहिं इलाइक़े में बीमारी आहे वबा हिकिड़ो मर्ज़ फैलियल आहे उतां जो माण्हू हेॾे न अचे छो त ॿियनि खे वठंदी ऐं ॿाहिरियों माण्हू को हेॾां न वञे त हुनखे बीमारी वठंदी। मक़सदु इहो न आहे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जेको मना फरमायो उहो हिकु वहम जे माहौल खां बचण जो सबक़ु आहे। मौत इंसान जो जिते लिखियलु हूंदो उते ईंदो इहो कानून आहे क़ुरान पाक जो। वलन युअख़िरु अल्लाहु नफ़्सन इज़ा जाअ अजलुहा। हिकु सेकंड जी बि मोहलत अल्लाह तबारक व तआला न ॾींदो आहे कंहिंखे। मौत जो वक़्तु फ़ैसिलो थी वियो त हाणे मोहलत न मिलंदी न अॻिते न पोइ अचण जी। त पोइ हाणे जंहिं माण्हू जो मौत कंहिं वबाई इलाइक़े में लिखियलु हूंदो चाहे उहो किथे बि हुजे उतां सुरी अचे उते पहुचंदो मौत उते थींदुसि चाहे उनखे उहो वबा उहो मर्ज़ लॻे या न लॻे। ऐं वरी जंहिं माण्हू जो मौत ॿाहिरि लिखियलु आहे उहो चाहे रहंदड़ उन वबा वारे इलाइक़े मां हाणे उनखे वबा हुजे या न हुजे ॿाहिरि ईंदो मौत थींदुसि। जेको मौत लिखियलु अथसि जंहिं घड़ीअ में उन घड़ीअ में ईंदुसि। मनो जेका कई वियो हिन जे करे त ॿाहिरियों माण्हू अंदरि ईंदो इत्तेफ़ाक़ सां हुनखे मौत थी वियो माण्हू हिन वहम में मुब्तला थींदा त ॾिठी एॾां वियो न जरासीम लॻी वियुसि तॾहिं उहो न वञे हा त न मरे हा। इन वहम खां इस्लाम बचायो आहे इहो वहम न पालियो। वलौ कुंतुम फी बुरूजिन मुशय्यदा अयनमा तकूनु युद्रिककुमुल मौत वलौ कुंतुम फी बुरूजिन मुशय्यदा। अल्लाह ताला फरमायो मौत जे डप खां न कंहिं इलाइक़े खे छॾियो न कंहिं इलाइक़े में वञो। एहतियाती तदाबीरूं आहिनि जेके सोणे अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सेखारियूं त वहम में जीअं मुब्तला न थियो। त गुज़िरियल आयतुनि में मैदान जिहाद खां मौत जे डप खां भॼण जे बारे में ममानियत कई वई बल्कि इहा तरग़ीब ॾिनी वई त मैदान में अचो त मुड़ुस थी करे बीहो मौत जे डप खां न भॼो। हज़रत ख़ालिद बिन वलीद रज़ी अल्लाह ताला अन्हु जो जीअं मिसाल ॾिनो वियो जिस्म जो को संद उन जो ज़ख़्म खां वांदो न हो पर मौत उन जो बिस्तरे ते हो। पछाड़ीअ में पुछा कई वई उन खां अखियुनि मां जंहिं महिल ॻोढ़ा ॻाड़े पियो कंहिं पुछियुसि त छा मौत जे डप खां रोई थो चई न हिन ॻाल्हि खां थो रोवां त मुंहिंजी सॼी ज़िंदगी जंगुनि में गुज़री आहे सॼी ज़िंदगी सॼी जवानी पर अफ़सोस जो मौत मूंखे बिस्तरे ते थो अचे। उन्हनि माण्हुनि खे मुंहिंजो पैगाम वञी करे ॾिजो जे जंगुनि में जेकॾहिं मौत रखियलु हुजे हा न त मूंखे बिस्तरे ते छो अचे हा। मालूम छो त मैदान जिहाद में लड़णु मौत जो सबबु न आहे उहो अलॻि बहादुरीअ जो नज़रानो आहे। अल्लाह ताला जे तरफ़ खां हुकुम आहे सोणे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत आहे मैदान जिहाद में बीही करे जिहाद करणु। मौत अल्लाह ताला जो अटल फ़ैसिलो आहे जिते हूंदो उते ईंदो। त ख़ुलासे तौर ते गुज़िरियल आयतुनि में जान जो नज़रानो पेश करण जो हुकुम हो हाणे अॼोकी नंढड़ी मुख़्तसिर आयत जे अंदरि अल्लाह तबारक व ताला
माल ख़र्च करणु, माल जी कुर्बानी ॾियण जो बयानु फरमायो आहे। अल्फाज़ अल्लाह तबारक व तआला अहिड़ा फरमाया जेके सच पच अक़ीदे जे वजह सां ई सम्झ में ईंदा, वरना त आम माण्हूअ जी बात न आहे। अल्लाह तबारक व तआला फरमायो मंज़ल लज़ी युक़रिदुल्लाह क़र्ज़न हसना, केरु आहे तव्हां मां जेको अल्लाह ताला खे सुहिणो कर्ज़ ॾे, फ़युज़ाइफ़हु लहू अज़ाफ़न कसीरा, पोइ अल्लाह ताला हुनखे मोटाए ॾींदो ॿीण टीण केतिरा ई भेरा मथे करे मथां ई करे ॾींदो। टीण चवण अठूण ॾहूं 700 भेरा मथे करे ॿीणूं करे ॾींदो हुनखे। आहे को तव्हां मां जेको अल्लाह ताला खे इहो कर्ज़ ॾे, सुहिणो कर्ज़। हिकिड़ो सहाबी आहे हज़रत अबू दहदा रज़ी अल्लाह ताला अन्हु, जॾहिं हीअ आयत क़ुर पाक जी ॿुधाई, हुज़ूर सलातो सलाम जन वटि अची करे पेश थियो, साईं क़ुर्बान वञा, अल्लाह तबारक व तआला असां खां कर्ज़ थो घुरे, असां खां। हे मोहबत में अची करे पुछण लॻो, अल्लाह ताला असां खां कर्ज़ थो घुरे? हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त कर्ज़ घुरणु जेको तव्हां असांजो घुरणु हूंदो आहे उन जहिड़ो उहो मक़सदु न आहे। कर्ज़ घुरण जो मतिलबु इहो न आहे जेको तव्हां असांजो हूंदो आहे त मूंखे हाणे हाजत आहे, मूंखे ज़रूरत आहे, मूंखे ॿी का सहूलियत कान्हे, मूंखे ॾे मां पंहिंजी ज़रूरत पूरी कयां, मां मोहताज आहियां। जीअं हुन वक़्तु मके जे मुशरिकनि बि एतिराज़ कयो त मुस्लमाननि जो नऊज़ बिल्लाह निस्बत करे चवण लॻा रब्बे मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हाणे मिस्कीन थी वियो, असां खां पियो घुरे। अल्लाह तबारक व तआला उन वक़्तु क़ुर पाक जी हीअ आयत नाज़िल फरमाई, वल्लाहु हुवल गनिय्यु व अंतुमुल फुक़रा, अल्लाह बेनियाज़ आहे, शाहूकार आहे, तमामु वॾो, तव्हां फ़क़ीर आहियो। त सुवाल पैदा थियो, ईअं छो चई त केरु आहे जेको अल्लाह ताला खे कर्ज़ ॾे? छो चई? सम्झण जे लाइ हिकिड़ो लफ़्ज़ उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे त जीअं दुनिया में कंहिं माण्हूअ खे कर्ज़ ॾिबो आहे त उन जे मथां लाज़िम हूंदो आहे त इहो कर्ज़ वापसि करे। कर्ज़ वठिबो आहे त लाज़िम हूंदो आहे कर्ज़ वापसि करणु बि। अल्लाह तबारक व तआला फरमाए थो मुंहिंजे नाले ते जंहिं ॾिनो न कंहिंखे बि, सम्झ मां पाण ते कर्ज़ थो सम्झां, इहो मूंखे मोटाइणु लाज़िम आहे, मूंखे न खपे। वल्लाहु हुवल गनिय्यु, मां शाहूकार आहियां, मूंखे न खपे तव्हांजो। जीअं ॿी जॻह ते फरमाई लन यनालल्लाह लुहूमुहा वला दिमाउहा, कुर्बानियूं कंदा आहियो, वॾा वॾा ढोर कोन आहियो, अल्लाह ताला फरमाए तव्हांजी इहा कुर्बानी वारी रत न के गोश्त न के चमड़ी मूं वटि कोन पहुचंदियूं, मूंखे कोन खपंदियूं, न के मूंखे ज़रूरत आहे। तव्हांखे ई तव्हांजे ई तबिके जे माण्हुनि में कुझु अमीर आहिनि, कुझु ग़रीब आहिनि, कुझु मिसकीन आहिनि, कुझु मोहताज आहिनि, कुझु इज़तदार, उन्हनि खे खपनि थियूं, तव्हां ॾींदा उन्हनि खे हो, पर उनजो अजुर ऐं सवाबु तव्हांखे मां ॾींदो आहे, एवज़ो ऐं बदिलो तव्हांखे मां ॾींदो आहे। तव्हांजो इख़लास मूं वटि पहुचंदो आहे, तव्हांजी मोहबत मूं वटि पहुचंदी आहे, मुंहिंजे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत ते अमल, इहा पैरवी मूं वटि पहुचंदी आहे। तव्हां जेका मुंहिंजे नाले ते कुर्बानी कंदा, मुंहिंजो नालो जंहिंजी मोहबत दिलि में समाई अथव उहो मूं वटि पहुचंदो आहे। बाक़ी तव्हांजूं चमड़ियूं, तव्हांजा गोश्त, तव्हांजा हॾा, तव्हांजो रतु, तव्हांजूं कुर्बानियूं मूं वटि कोन पहुचंदियूं, न के मूंखे खपनि थियूं। हिते बि अल्लाह तबारक व तआला फरमायो त तव्हांजो ख़र्च माल मता जेको अल्लाह जे नाले ते ॾियो था, मूंखे हक़ीक़त में कोन थो खपे, इहो बि मां ई ॾिनो आहे तव्हांखे, पर तव्हां कंहिं पंहिंजे पाड़ेसरीअ, कंहिं मिट माइट, कंहिं यतीम, कंहिं मिसकीन, कंहिं मोहताज खे ॾींदा आहियो, त हाणे उहो ज़ाहिर आहे तव्हांखे मोटाए त कोन ॾींदो। ज़ाहिर आहे कोई मोटाए जो न ॾींदो त इंसान में इहा फितरत हूंदी आहे, अहिड़े खे ॾियां जेको कर्ज़ कम अज़ कम मोटाए त ॾे न, भला देर मदार ई सही मोटाए त ॾे, की न ॾियां ई अहिड़े खे जेको ॾे ई न। अल्लाह ताला फरमाए थो तूं ॾे ई अहिड़नि खे, ॾे ई अहिड़नि खे न, कमाल आहे पोइ अल्लाह जे नाले ते ॾे ई अहिड़नि खे जंहिं वटां तोखे कंहिं बि शइ जे मोट जी उमेद न हुजे, मां ॾींदुमि तोखे मां। पोइ दुनिया में जीअं कर्ज़ीअ ते लाज़िम हूंदो आहे कर्ज़ वापसि करणु, मां अल्लाह पाण ते लाज़िम कयो आहे, इहो तव्हांखे वापसि कंदुसि। पोइ तव्हां वापसि कंदा आहियो कर्ज़ पूरो न, मां तव्हांखे ॿीणो टीणो चवणो पंजूणो ओ 700 भेरा ताईं तव्हांखे मां वधाए करे मोटाए ॾींदुसि। हाणे हज़रत अबू दहदा रज़ी अल्लाह ताला जॾहिं आयो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां पुछण लॻो त साईं अल्लाह ताला असां खां कर्ज़ थो घुरे, असां खां? हालांकि अल्लाह ताला जी ज़ात त पाक आहे, अल्लाह ताला खे त कंहिं शइ जी ज़रूरत कान्हे, असां खां घुरे अथसि। साईं पोइ रब थो घुरे न, ॾिनो बि न हुयो। अल्लाह शाहिद आहे, साहिब सगोरा वेठा आहिनि, टिनि खे सभिनी खे ख़बर आहे मूं वटि खजूर जा भला बाग़ आहिनि, साईं मूं ॿई ॾिना,
अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अर्ज़ु करण लॻो त साईं हथ वधायो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हथ वधायो। हुज़ूर जन जे हथ खे वठी करे चवण लॻो त साईं मां अल्लाह जे नाले ते इहे ॿई बाग़ तव्हांजे हथ ते मिल्कियत करे रखिया, वञी खपायो, जाॾे वणनि ख़र्च कयो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायसि ॿी का मिल्कियत अथई? साईं न इहे ई आहिनि ॿ बाग़, इन खां सवाइ ॿियो कुझु कोन्हे। हुज़ूरनि फरमायसि पोइ हिननि मां हिकिड़ो तूं अल्लाह जे नाले ते वक़ुफ़ कर, हिकिड़ो पंहिंजे अहल वयाल जे लाइ छॾ। ईअं न त वरी तोखे पंहिंजे अहल वयाल जे लाइ मुहताज थियणो पए, वरी ॿियनि जे आॾो हथु टंगींदो वती, हिकिड़ो रख। वरी सोचे सोचे साईं पोइ ॿिन्हिनि मां फलाणो जेको बाग़ आहे न उन में 600 खजूं आहिनि, फर्स्ट क्लास 600 खजूर जा दरख़्त आहिनि वण। साईं मां उहे ॾिना। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मुस्कुराए करे फरमायो त अबू दरदा तो अल्लाह ताला जे नाले ते क़ीमती शइ ॾिनी आहे, अल्लाह ताला इन जे बदिले तोखे जन्नत में घर ॾींदो, बहितरीन एतिरनि खजूर जो वॾो बाग़ ॾींदो तोखे, ऐं तुंहिंजे लाइ अल्लाह ताला बहितरीन महलात जन्नत में तयारु कयो आहे, मां ॾिसां थो तोखे मिलंदो। हाणे हीउ सहाबी सगोरो जोड़ंदो आयो, अल्लाह जे रसूल वटां बिशारत जो मिली त हिन जे लाइ त सभु कुझु ठही वियो, दुनिया बि त आख़िरत बि। जोड़ंदो आयो, संदसि घरवारीअ खे अची करे चयईं घरवारी पंहिंजे नंढनि ॿारनि सूधो उन बाग़ में घुमे पई, चकर ॾे पई। उन बाग़ जे खजूर जा डंग कतल खारकूं किरनि पियूं, पोइ पाण बि ॿार बि मेड़े खाइनि पिया। अची करे घरवारीअ खे ॿुधाई पोइ फलाणी मां इहो बाग़ अल्लाह जे नाले ते हुज़ूर जन जे हथ ते ॾेई आयो आहियां, निकिरो हाणे हिन मां, इहो असांजो न आहे, बसि अल्लाह ताला जे नाले जो आहे, बसि वियो, इहो ग़रीबनि खे हुज़ूर जन ॾींदा, बसि इहो असांजो न आहे, हाणे निकिरो। घरवारी जो इहो ॿुधो त ॾाढी ख़ुशि थी, न त उमूमन कावड़ गुस्से जो इज़हार थिया या चविया पुछ ई कोन, ईअं तकड़ कई, कुझु बि न, ख़ुशि थी करे साहबाणी हुई न उहा बि, ख़ुशि थी करे पंहिंजे ॿारनि खे बाज़ुनि खां वठी करे गेलई त बाबा हाणे असांजो न इहो पढ़ाओ आहे। एतिरे ताईं उहा औरत ख़ुशि हुई जो उन ऐलान खां पोइ ॿारनि जेके खजूर हेठां खणी करे वातनि विधा आंगुर सां, उहे बि कढी करे तो छॾाए त हाणे असांजो न ई पढ़ाओ आहे, निकिरो। एॾी मोहबत आहे। उन वक़्तु हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे जॾहिं इहा ख़बर पई त हज़रत अबू दरदा जी घरवारी बि एॾी वॾी ख़ुशि थी आहे जो उहो बाग़ छॾे विया, निकिरी विया, ॿारनि जे वात मां बि आंगुर विझी खजूर कढी, उहे अल्लाह जे नाले ते वक़ुफ़ थी विया, हाणे पराओ सम्झी उनखे छॾे ॾिनो, पंहिंजो नथा कनि। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अबू दरदा तो अल्लाह जे नाले ते अहिड़ी क़ुर्बानी ॾिनी आहे जो अल्लाह तबारक व तआला तुंहिंजे लाइ वॾो वसी प्लाट में हिकिड़ो जन्नत में घर तयारु कयो आहे, ऐं वॾो वसी मैदान आहे जंहिंमें तुंहिंजे लाइ जन्नत में एतिरा ई खजूर जा दरख़्त लॻल आहिनि जिते तूं जन्नत में मज़ा माणींदो वत में। एॾी वॾी ख़ुशख़बरी। हाणे अल्लाह तबारक व तआला फरमायो मंज़ल लज़ी युक़रिदुल्लाह क़र्ज़न हसना, क़ुरान पाक जे हिन आयत जे नाज़िल थियण खां पोइ उन वक़्त जे माण्हुनि में 3 टोला थी पिया। हिकिड़ो टोलो अहिड़ो हो जंहिं क़ुरान पाक जे हिन आयत खे ॿुधी करे एतिराज़ कयो, जिन में मके जा मुशरिक हुआ, मुनाफ़िक़ा। हाणे मुस्लमाननि जो नबी हुज़ूर जो नबी ऐलान पियो करे, बुज़ुर्गनि नेकनि सालियनि साहबनि सभिनी जो वॾो अॻवान नऊज़ बिल्लाह मुस्लमाननि जो पैगंबर ऐलान पियो करे त अल्लाह ताला कर्ज़ थो घुरे, माना नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो रब हाणे मोहताज आहे असांजे माल जे तरफ़। हिकिड़े न एतिराज़ करे गुस्ताखी कई जेके मुशरिक आहे। ॿिया वरी अहिड़ा जेके बख़ील थिया, इन आयत जे ॿुधण खां पोइ बि उन्हनि ते ज़रे बराबरि तब्दीली न आई, फ़र्क़ु न आयो, बिल्कुलु फ़र्क़ु न आयो। जीअं रिवाज़ जे अंदरि ईंदो आहे, हिकिड़ो साहबी सगोरो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वटि आयो, मिसाल तौर ते अर्ज़ु कयां, अची करे चवणु लॻो त साईं फलाणे महले में मदीने जे महले में मुंहिंजो घरु आहे, मुंहिंजे पाड़ेसिरीअ जी संदसि घर में खजूर जो वॾो वणु लॻल आहे, पर केतिरनि ई सालनि खां हवाउनि जे करे उहो हाणे लड़ी मुंहिंजे घर जे मथां अची बीठो आहे। उन जा जेके बि पकल दाणा आहिनि उहे सभु मुंहिंजे घर किरंदा आहिनि, ऐं मुंहिंजा मासूम ॿार नंढड़ा खणंदा खाईंदा वेंदा आहिनि। हीउ यार रोज़ दर खड़काए करे, कंहिं महिल न बि खड़काए, कंहिं महिल ज़ोरीअ घुसी करे बि पंहिंजो खजूर मेड़ींदो आहे, मुंहिंजे घर जी चौधी वारे जो तक़दुस बि लताड़िजे पियो, ऐं मुंहिंजा ॿार जे खणी खाई वेंदा आहिनि त पोइ घटि वधि बि ॻाल्हाईंदो आहे। इन ते असांजो रोज़ बहस थो थिए हिक ॿिए सां। मुमकिन आहे जो फ़साद या इख़्तिलाफ़ थिए, इन खां बचण जे लाइ साईं इन खां इहो खजूर जो दरख़्त मूंखे वठी ॾियो, जेका क़ीमत चए ॾियांसि।
हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे सॼे करे फरमायो त चवे थो त इहो मूंखे ॾे। साईं मां न ॾींदुसि, मूंखे पाण इहो ई खजूर जो दरख़्त बचो आहे, मुंहिंजे घर जी आमदनी, मुंहिंजे घर जो ख़र्चु, ॿारनि जी वात मिठी, मिड़ई हितां वात मिठो थींदो आहे ॿारनि जो, मां कोन ॾींदुसि। वरी हुन साहिब जो साईं भला इहा पटी प्लाट जी मूंखे खपाए ॾे। जंहिं पटीअ में बीठो अथसि मां दीवार खजीअ जे ॿाहिरां कयां, जीअं खजी मुंहिंजे अंदरि थी वञे, इहा प्लाट जी पटी खपाए ॾे। भला प्लाट जी जेका क़ीमत चए त बि न चयो त न, कोन ॾींदुसि मां। अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हुनखे पंहिंजे तरफ़ खां हिकिड़ी ऑफर कई, हीअ हिकिड़ी खजी ॾे, 600 खजूर जा 700 खजूर जा वण जन्नत में अलाह खां तोखे मां वठी ॾींदुसि। माना जन्नत में बि वेंदो तॾहिं त घर मिलंदुसि न, तॾहिं त उहो बाग में मिलंदुसि न, हिते रुॻो इहा हिकिड़ी ॾे, हुते मां वठी ॾींदुसि तोखे, वाइदो आहे। चई वञा, मां थोरो सोचां। थोरी देरि खां पोइ फिरी फिरी मोटी आयो, साईं मां ग़रीब आहियां, मां इहो फ़ैसिलो नथो करे सघां। उते हिकिड़ो ॿियो साहिबु वेठो हो, साईं हिनखे जेका ऑफर तव्हां कई आहे, इहा ई ऑफर मूंसां बि आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायोसि त तूं छा कंदे? साईं हिनखे राज़ी करणु मुंहिंजो कमु आहे, हिनखे राज़ी करणु मुंहिंजो कमु आहे। हिन साहिब इहो ॾिठो त हे तो दुनिया जो फ़ाइदो ॻोल्हे, मां हिनखे दुनिया जो फ़ाइदो एॾो थो ॾियां जो हे झटि में मूंखे ॾींदो, देरी कोन कंदो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे अर्ज़ु करणु लॻो त साईं इहा साॻी ऑफर, साॻी दुआ, साॻी ख़ुशख़बरी मुंहिंजे लाइ बि आहे। हुज़ूर जन फरमायोसि कीअं हिनखे राज़ी करे? मूंसां राज़ी कोन थो थिए, चवांसि जन्नत में वठी ॾिनो, कोन थो थिए। साईं उहो मुंहिंजो कमु आहे, मां हिनखे सुञाणां थो, कीअं राज़ी कबो? हुज़ूर जन फरमायोसि ठीकु आहे, तोसां बि इहा साॻी ऑफर आहे। हे वञी करे हुन दर खड़काए चवणु लॻो त ॾे ख़बर, हुज़ूर जन तोखे चयो त इहा पटी खपाए ॾे, या हिकिड़ो खजूर जो दरख़्त वणु खपाए ॾे, इहो हिकिड़ो मूंखे ॾे। फलाणे बीरे मऊन खूह आहे न, उनजे कपर ते जेको बाग आहे 700 खजूं अथईसि घाटियूं, हिकिड़ी बि गुथल कान्हे हुतां, सभु तयारु अथई, इहो बाग सॼो तोखे ॾिनो, इहा हिकिड़ी ॾे। त हुन चयोसि न न भोग थो करे, भोग कोन्हे, सच पियो चवां। चए लिखी ॾे, हा लिखी ॾिनो मैं, वठि। हाणे उहा लिखत करे वठी, हिन खां लिखी वरितां त इहा खजी तोखे ॾिनी, उहो 700 वारो बाग मूंखे आयो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उहा लिखत खणी करे अचे रखियईं, साईं इन हिकिड़ीअ खजीअ जे एवज़ उहो 700 खजूं ॾिनी, मां ॾिनई। हाणे हे मुंहिंजे हिन भाउ खे ॾियो, जंहिं भाउ खे ज़रूरत आहे घर में, हीअ हुनजी, हो हुनजो। साईं मूंसां त वाइदो आहे न, मूंखे जन्नत में मिलंदो न। अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायोसि वाइदो आहे न, मिलंदो तोखे इहो। हुन चयो त मां खटी वियुमि, मां खटी वियुमि। मां हिन खजीअ ख़रीद करण जे एवज़ में पंहिंजो बाग जेको ॾिनो, इन में रुॻो मां बाग न वरितो आहे। साहिबियो मुबारक हुजे तव्हांखे, मूंखे अलाह जे पैगंबर जे ज़बान मां ख़ुशख़बरी मिली आहे, उहो बाग बि मिलंदो, जन्नत बि मिलंदी। जे बाग मुंहिंजो हुजे ऐं मां जन्नत खां ॿाहिरि हुजां त कहिड़े कम जो? इहो बाग ॾेई करे मां जन्नत ख़रीद करे छॾी आहे। त उते क़ुर्बानी ॾियण वारा अहिड़ा बि हुआ, ऐं बख़ील वरी अहिड़ा बि हुआ, जेके अलाह जे पैगंबर जे ज़बान मां एॾी वॾी ख़ुशख़बरी ॿुधनि था त बि चवनि पिया त न, उन्हनि जी ज़ाहिरी दुनिया ते नज़र हुई। ऐं वरी साहिबी सॻोरा जेके मुहबत सां, अक़ीदत सां, ईसार ऐं क़ुर्बानीअ सां अलाह जे रसूल वटि सिखंदा हुआ, उन्हनि जी वरी आख़िरत ते नज़र घणी हुई। पोइ बुज़ुर्गनि लिखियो आहे, तहक़ीक़ जॾहिं थी त उहो शख़्स मुनाफ़िक़ हो जेको हिकिड़ीअ खजीअ ते राज़ी न पियो थिए, हिकिड़ीअ खजीअ ते मुनाफ़िक़ हो। हितां मालूम थियो त क़ुर पाक जो जेको फ़ैसिलो आहे, इन्नल काफ़िरीन वल मुनाफ़िक़ीन फ़ी जहन्नम जमीआ, मुनाफ़िक़नि ऐं काफ़िरनि जी सज़ा साॻी आहे, जहन्नम जो तरो वाक़ई साॻी आहे। अलाह जे पैगंबर जे ज़बान ते जंहिंखे यकीन नथो थिए त कंहिंखे ईंदो, बाक़ी कंहिं ते ईंदो? अलाह तबारक व तआला फरमायो, केरु आहे तव्हां मां जेको अलाह ताला खे कर्ज़ ॾींदो सुहिणो, पोइ अलाह ताला हुनखे ॿीणो टीणो तमामु घणो वधाए करे ॾींदो। हाणे हिते मुकाशिफ़तुल उलूम ग़ालिबन इमाम ग़ज़ाली रहमतुल्लाह अलैह पंहिंजे किताब में लिखियो आहे त 3 तबक़ा थिया। हिकिड़ा उहे जेके मुशरिक एतिराज़ करे विया, इन आयत खां पोइ त मुस्लमाननि जो ख़ुदा हाणे मिसकिन थी वियो आहे। ॿिया वरी उहे मुनाफ़िक़ जेके सफ़ा बख़ील थिया। टियां वरी उहे क़ुर्बानी ॾियण वारा हज़रत अबू दरदा रज़ी अल्लाह ताला अन्हु जहिड़ा सहाबी सॻोरा, जिन पंहिंजो सभु कुझु ॾेई करे अलाह जे रसूल जे हथ तां बिशारतूं जन्नत जूं कमायूं। पोइ अलाह तबारक व तआला फरमायो, दुनिया जे इंसान खे सम्झाईंदे, वल्लाहु यक़बिदु व यबसुतु, यादि रखो अलाह तबारक व तआला जी ज़ाती त आहे जेका इन माल खे कुशादो बि करे माण्हुनि खे बादशाह बनाए छॾींदी आहे,
वो रब जी ज़ात ही था जेका उनके मईशत के तंग करे माण्हू के मिसकीन ऐं मोहताज पेनांगर फ़कीर बनाए छॾींदी आहे। सभु कुझु अल्लाह ताला जे हथ में आहे। जेको हिन वक़्तु असां वटि आहे उहो बि अल्लाह ताला जो आहे। जेकर ॾींदासीं उहो बि अल्लाह ताला जे हुक्म सां। क़ुरान पाक में लिखत में ॾेई छॾियईं त उहो कर्ज़ु आहे। अल्लाह से फरमायो मूं ते कर्ज़ु आहे, मां ॾींदुमि तव्हांखे। पोइ रब तबारक व तआला जो वाइदो करे कसो थींदो आहे छा? ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह। इब्तिदा में अल्लाह से फरमायो ज़ालिकल किताबु ला रैब फ़ीह, क़ुरान उहो किताब आहे जंहिंजे लफ़्ज़ शद मद ज़ेर ज़बर में बि को शक शुबो कोन्हे। जॾहिं असांजो अक़ीदो ईमान आहे त कोई शक शुबो कोन्हे त पोइ अल्लाह ताला जो वाइदो त सभ खां वधीक आहे। ऐं अल्लाह ताला फरमाए थो मां मोटाईंदुसि बि, पर ॿीणो टीणो ताईं अलाए केतिरो मथे 700 दफ़ा ताईं। त पोइ जॾहिं असां ख़र्चु कयोसीं त रब तबारक व तआला ॾींदो। पोइ सच पच जेकर हिते न ॾिनई न आख़िरत में ॾींदो। अहिड़ो ॾींदो त दुनिया जे इंसाननि जो हक़ुल हैरान हूंदो। पोइ तॾहिं फरमाई वई इलैहि तुरजाऊन, तव्हां सभु जो सभु अल्लाह तबारक व तआला जे तरफ़ ई त हिकु ॾींहुं मोटाया वेंदो। हीअ दुनिया दौलत सभु हिते रहिजी वेंदी। तव्हां सभु अकेला हथें ख़ाली अल्लाह ताला जे ज़ात जे आॾो पेश कया वेंदो। पोइ रब तबारक व तआला तव्हांखे इहा मोट जे उते ॾे त पोइ त सौदो सस्तो आहे। जे हिते ॾेई वञे त बि सस्तो आहे। पर क़ुरान पाक जे हिन आयत इंसान खे सेखारे छॾियो त इंसान जे हथ में जेका दौलत हुजे, इन दौलत सां कॾहिं बि चाहत ऐं मोहबत रखी करे जमा करण जो फ़िक्र या हिनखे पाण सां गॾु हमेशह रखण जो फ़िक्र न करे, उनखे ख़र्च करण जो फ़िक्र करे। क़ुरान पाक जॻह जॻह ते माल ख़र्च करण जो मुख़्तलिफ़ अंदाज़नि में हुकुम फरमायो आहे। माल जेतिरो ख़र्च कबो आहे ओतिरो अल्लाह ताला जो वाइदो आहे मां ॾींदुसि। हीअ त वाइदा कर्ज़ जे हिसाब सां, कर्ज़ु चइबो आहे लाज़िमन वापसी करणी आहे, लाज़िमन। ऐं रब तबारक व तआला जंहिं कर्ज़ जे लाज़िमीअ जो वाइदो कयो आहे उहो त सभ खां आला ऐं उत्तम आहे। त क़ुरान पाक जूं ही आयतूं जंग ऐं जिहाद में जान जो नज़रानो पेश कयो वियो। हुनजो बयानु करण खां पोइ फौरन अल्लाह ताला फरमायो माल जो नज़रानो बि हाणे पेश कयो, माल पेश कयो अल्लाह ताला जे राह में। हाणे ॾिसो इंसान जी पंहिंजी हीअ जान जेका आहे उहा बि अल्लाह ताला जी पैदा थियल आहे। मैदान जिहाद में बि अल्लाह ताला जे हुक्म सां पई ख़र्च थिए। वरी हिन जान जे तहफ़ुज़ जे लाइ या हिन इहा जान सां महिनत जफ़ाकशी करे हिकिड़े माण्हूअ दौलत हासिल कई, अल्लाह ताला फरमायो इहा बि ख़र्च कर, पंहिंजी ज़रूरत जेतिरी बि ज़रूरु रखो। जीअं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हज़रत बुद्धा जा रज़ी अल्लाह ताला खे फरमायो त हिकिड़ो बाग़ पंहिंजे लाइ रख। इहा बि तालीम आहे त सभु कुझु ख़र्च न कजे, सभु कुझु ख़र्च न कजे। पंहिंजे घर जे ज़रूरतुनि जे लाइ बि एतिरो कुझु ज़रूरु रखिजे जो सुभाणे हंजी मंजीअ में कंहिंजे आॾो हथु टंगणो न पवे। अल्लाह ताला खे इहा ॻाल्हि बि पसंदि न आहे त मुंहिंजो माण्हू मुंहिंजनि ॿाननि जे आॾो हथु टंगे। माना अल्लाह ताला खे हेठां वारो हथु कॾहिं बि पसंदि कोन्हे, मथां वारो हथु पसंदि आहे। ॾियण वारो हथु हुजे, वठण वारो न। ऐं ॾियण वारो तॾहिं माण्हू वटि थींदो जॾहिं हिकु त ख़र्च करे ऐं ॿियो कुझु संभाले ख़र्च करे, संभाले। ईअं न त सभु ख़र्च करे सघे छॾे त पोइ वरी हथु जेको मथां हुयो उहो वरी हेठां थी वञे। तॾहिं त अम्मा आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमायो त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो अल्लाह तबारक व तआला खे ॿिन्हिनि हथनि मां उहो हथु पसंदि हूंदो आहे जेको मथां हूंदो आहे, जेको मथां हूंदो आहे। तॾहिं त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बैत जे लाइ जॾहिं हथु वधाईंदा हुआ, अल्लाह जे रसूल रहमतुल लिल आलमीन जे हथ खां मथे दुनिया जो को हथु कोन्हे, पर मुबारक हुया उहे हथ बैत रिज़वान में या जंग जे मैदान में। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जॾहिं बि बैत वरिती, हुज़ूर जे हथ ते जेके हथ आया कमाल वारा हथ हुआ, उहे हुज़ूर जे हथ जे मथां पइजी विया। ऐं हर उहो हथु जेको मथां आहे माना ख़र्च कंदड़ आहे, अल्लाह तबारक व तआला उन हथ खे सदाईं शादाब आबाद रखंदो आहे। अल्लाह पाक तव्हां असांखे बि क़ुरान पाक जे इन आयतुनि जे ॿुधण खां पोइ सही माना में अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।